पाकिस्तान पीपल्स पार्टी के वर्कर सैयद जाहिद शाह बुखारी सखर जी लेबर कॉलोनी में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ऑफिस में मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजी ऑफिस में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत ईंदड़ पैसा औरतुनि खे बग़ैर कंहिं कटौती जे इज़त सां मिली रहिया आहिनि छाकाणि जो हिते मोहतरमा शहीद जो हिकु अदना कारकुन वेठल आहे। जाहिद शाह बुखारी जो वधीक चवणु हो त पीपल्स पार्टी अवामी ख़िदमत जो नालो आहे। हितां अहिड़नि मुस्तहिक औरतुनि खे बि पैसा ॾियारिया जिन जूं किस्तूं रहियल हुयूं। समूरियूं किस्तूं हिकु वक़्तु मिलण ते औरतुनि जा केतिरा ई मसइला हल थियनि था जेके असांखे दुआऊं ॾियनि थियूं। सैयद जाहिद बुखारी वधीक ॿुधायो त सखर हाउस ग़रीब माण्हुनि जो सहारो बणियल आहे। सीनियर सियासतदान मोहतरम अरसलान दीन शेख सदस्य पुट नौमान इस्लाम शेख जेको क़ौमी असैम्बली जो मेंबर पिणु आहे चूंड तक जी अवाम जी ख़िदमत करे पियो। अवाम खे बुनियादी सहूलियतुनि जी फ़राहमी लाइ जाखोड़े रहियो आहे जॾहिं त तगुणो मेयर सखर ऐं वॾे वज़ीर जो सखर लाइ सलाहकार बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख जूं सखर शहर लाइ कयल ख़िदमत कंहिं खां बि लिकल नाहे। इंशाअल्लाह हिकु भेरो ॿीहर मेयर चूंडिजी शहर जी तरक़ी ऐं अवाम खे बलदियाती बुनियादी सहूलियतूं ॾियारण लाइ सरगर्म थी वेंदो ऐं हाणे बि हू शहरनि खे दरपेश मसइलनि खे हल कराइण में अहम किरदारु अदा करे रहियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।